हुयो त दुनिया जी तालीम वारो पर जै टाइम ते ऑफिसर थियो पेरी पगार मिली या गाल बुधन जड़िया मां वाजर में बुधाई दौरान नौजवान वेठान खासा के वेस जी बीमारी आ भेरो तो डर वञाव ओ नौजवान अबे अम्मा के राजी कयो जिए जो पेरी पगार मिली आ अबे पोड़े के जई अम्मा पोड़िए के जई ओ मुंजा बा ओ मुंजी अम्मा जी जल मां बास बासी में जिए जो मुखे पेरी पगार मिलंदी पेरी पगार मिलन का बाद में तवा बिनी केरी जाते वठी हलन में जाते करोड़पति मानी खाईंदा हन उन वडे होटल में मां तवा के वठी करे मानी खाराईंदम अबो पोचवे पुट मुझे हाल जी तोके खबर आ अम्मा पी चवे महंगे खर्च जी केड़ी जरूरत आ असा त बाराड़ी जा मानो असा त सादे खादे खाण वाला अबे के चे तो नन्ना बा मुझी तमन्ना आ मुझी बास हुई हुआ पूरी करण दे अम्मा के भी इलाज कए जिए जो गाड़ी किराए ते कराए तवज्जो कर गाड़ी किराए ते करण का बाद में होटल जे सामू जो लथाओ उते जेके पराडन वारा बैठा उते वडन गाडन वारा बैठा उन्हन समझो त हे फकीर आया न जेके अल्लाह जे नाले ते वठण आया जी जो मथे चढ़िया होटल वारे चन बाबा बे के जे बाबा ने के 2 रुपया दे फकीरो हेडे किते काथा जो हेडे वडा वडा मानू बैठा उन शख्स चे असा तुजा फकीर ना आयो असा हुन जा फकीर आया तुजा ऐ हुन जा फकीर शामिल लिखियो पियो या अय्युहन नास अंतुमुल फुकराउ इलल्लाह वल्लाहु हुवल गनियुल हमीद नौजवान तो चवे तुझा फकीर ना आयो हुन जा फकीर हूं अल्लाह अकबर होटल वारे के चे तू तो पैसन जो मालिक मानू जेके वडन वडन गाडन वारा इनन के नफरत जे नजर सा दिसण लगा इन के चे असा जे सामू त न बिहार जा हे बाराड़ी वारो कोराड़ो ये बाराड़ी वारी औरत आ इन जे लटन मो असा के धप इंदी हो तो चवे भले तवा मुके काथे भी बिहार पर जेको ये खादो खाइन था मां पंजे पी मां के सागो ही खादो खारण आयो बेरो तो चवे थे हितों जे रेट जी खबर थी चे तैयारी करे पोत चढ़ियो हां बेरे के लफ्ज अजीब हुजे तू तो चवे होटल जे रेट जी खबर थी चे जेके मुसा गड्डो ने तिन जे रेट जी खबर थी अब अबो मां गड्डो हस न चे तू मुखे तो चवे तो होटल जे रेट जी खबर थी तू मुखे बुधाए तो के हिन बिन जे रेट जी खबर आ बेरो आयो महंगे महंगे खाधे जो ऑर्डर ॾिने अन्या थोड़ो अगते भी हल त मंगाल के पूरो कयो विच में नौजवान पान वेठो अवल अब्बे के भी हथरो धोराए अम्मा के भी हथरो धोराए मोड़ो धोराए पंजे रुमाल सा बेजा हथ भी गई पंजे रुमाल सा अम्मा जी जा हथ भी गई अब्बे जे मुंह के भी गई अम्मा जे मुंह के भी गई नौजवान विच ते वेठो सजे पासे रो अब्बो आ खबे पासे रो अम्मा जी जलो एक हर एकड़ो गिरा पंजे अब्बे के बुखार आए हिकड़ो गिरो पंजे अम्मा जी जल के बुखार आए पर अजीब मंजर आओ होटल जे मालिक जी दीद हिन यार में आओ अबो वेचाड़ो पोड़ो आओ दंद भगल अबे जे वात मो हेठ जो को गिरो पोकरे हेठ न पोकरण दे खणी पाण पो खाईंदो वने अम्मा जे वात मो मां कुराड़ी वेचारिया दंद कोन हो अम्मा जे वात मो का बूटी पई करे को गिरो खादो पो करे अम्मा जे वात जो गिरल भी पाण पो खाईंदो वने अब्बे जे वात जो गिरल भी पाण पो खाईंदो वने ओ अब्बे जे खंग को नफरत करण वाला अम्मा जे थुकन को नफरत करण वाला अब्बे जे साके को नफरत करण वाला अम्मा जे साकन को नफरत करण वाला अब्बे जे ओ जागे जे लिया घर को नफरत करण वाला तवज्जो
वजह कर मां तफसील दे त नथो वञा वाक्यो त डिगो शाट कर दो मां कयो होटल वारे मालिक जी दीद हिन यार में जे टाइम ते अबे अम्मा ढो कयो ढो करण खां बाद में वरी सागे हथन धोण वारी जाट वठियो अबे जा भी हथ धोराए अम्मा जी जल जा भी हथ धोराए हथन धोण खां बाद में उन जो मोड़ो भी धोतई पंजे रुमाल से सफाई करण खां बाद में अबे अम्मा के वतियों तो अचे जिए जो होटल वारे दे आयो पुछा तो करे से बिल्लू घणो थियो होटल वारो लई करे हिन के भाकुर पाए पेशानी ते चुमी दई करे सुडकन में शुरू थियो हैरत में पइजियो होटल वारे के शा थियो रोए तो भाकुर नथो कढे होटल वारे के शा थियो मुजी पेशानी के पयो धोच में चवेस तो बिल्लू घणो थियो चे तो यार एडो बेहयात ना जो ओजड़े जवान खां बिल्लू वटा रोई करे चेस सजी जिंदगी मुझे होटल ते जानवर न खादो अजू ही हिकड़ो इंसान आ जेको मुझे होटल तो खादो तो मुट जानवर खाइदा जिन में इंसानियत जो को दर्स चे हे मुझे तरफ खां तुझे पी माओ जे ला तोहफो ते जेस्तनी तुजो पी माओ जेरो थी हलियो आ जे जेस्तनी पी माओ जेरो थी हलियो आ जेको आर्डर दींदे तो पैसो पर पी माओ के चवण लगन जी हिन पुट के पुठीअ ते मथरे ते हथरो रखी करे दुआऊं दिनियो तव अज मां भी तहां जो बच्चो आ मुखे भी कुलन पुठीअ ते हथरो रखी करे दुआऊं जो इहो मुझे ला गंज हा बाबा साईं जन्नत खपई गुनाहन जी माफी खपई बीमारन को छोटकारो खपई दुखन तकलीफन को आजादी खपई पी माओ जा कदम पकड़ पी माओ जा कदम पकड़ मां वाज़र में एकड़ो मिसाल दींदो आ न एकड़े बुजुर्ग जो मां बयान बुधो जेकरे तोखे बीमारियों नथियूं छडन पी माओ जा कदम धोई कई थावा में रखो सुबह शाम अबे अम्मा जे कदमन वारो पानी पी अल्लाह बीमारन में जान छडे ये कदम न था ये कदम असा के घर में बोझ था लगल अजू ये घर में कदम अथई त बरकत वसई थी रहमत वसई थी रब के पारतो कनी था जने ये सुभाणे कब्र में कदम हलिया वेंदई त कोई रब के पारतो को न कंदई कोई अल्लाह के एलाज को न कंदई अल्लाह से चला असा के अबे अम्मा जो फरमा बरदार बनाए शाबान जी 15 रात अचई थी अवल परचाए वट पी मां के पो हो परचंदई हे न परतई त हो भी अल्लाह से चला मुखे भी न बुधायल गालन जे मथा अमल जी तौफीक अता फरमाए अवा के भी रब से अमल जी तौफीक अता फरमाए वा आखिर दावाना अनिल